अहम ख़बर दी त सूबाई वज़ीर शर्जील इनाम जी सदारत हेठि पीपल्स बस सर्विस बाबति अहम इजलास थियो आहे। अवांखे ॿुधायो त पीपल्स बस सर्विस जे नए बसनि जी ख़रीदारी ऐं कराची में वधीक रूट्स हलाइण ते बि गौर वीचार कयो वियो आहे। इजलास दौरान इलेक्ट्रिक बस सर्विस जे रूट्स ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अवांखे ॿुधायो त सिंध हुकूमत पीपल्स बस सर्विस जी वधीक बसनि जी ख़रीदारी जी मंज़ूरी ॾिनी आहे। शर्जील इनाम चयो आहे त बसनि जी ख़रीदारी वारो अमल तेज़ कयो वञे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम वधीक चयो त शहरी मुख़्तलिफ़ रूट्स ते पीपल्स बस सर्विस हलाइण जो मुतालबो कनि पिया। अवांखे अहम ख़बर ॾी त सूबाई वज़ीर शर्जील इनाम जी सदारत हेठि पीपल्स बस सर्विस बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। पीपल्स बस सर्विस जी नए बसनि जी ख़रीदारी ऐं कराची में वधीक रूट्स हलाइण ते गौर वीचार कयो वियो आहे। इजलास दौरान इलेक्ट्रिक बस सर्विस जे रूट्स ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। शर्जील इनाम चयो त सिंध हुकूमत पीपल्स बस सर्विस जी वधीक बसनि जी ख़रीदारी जी मंज़ूरी ॾिनी आहे। बसनि जी ख़रीदारी वारो अमल तेज़ कयो वञे। सूबाई वज़ीर वधीक चयो त शहरी मुख़्तलिफ़ रूट्स ते पीपल्स बस सर्विस हलाइण जो मुतालबो कनि पिया।